मटियारी में नींगर से बदफेली की कोशिश दौरान मज़ाहमत गलो कपे ज़ख्मी करण वारे वाक़े जो केस अगुणे तालिक नाज़िम के पुट समेत 6 ॼणनि केस दाख़िल कयो आहे। पुलिस 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। रात देर से मटियारी में जवाबदारनि ज़ुबैर सुमरो से बदफेली की कोशिश कई। नींगर की मज़ाहमत जवाबदारनि नींगर के चाकू हणी संदसि गलो कपे छॾियो। नींगर की हालत ख़राब थियण सबबि जवाबदार नींगर के तालुका अस्पताल मटियारी के अॻियां फिटो करे फरार थी विया। नींगर के तालुका अस्पताल मटियारी में इब्तिदाई तिबी इमदाद बाद गणती जोगी हालत में हैदराबाद सिविल अस्पताल मुंतकिल किया वियो। वॾा ज़ख्मी नींगर के भाउ की फरियाद ते मटियारी पुलिस अगूणे तालुके नाज़िम पीर सैयद सोधल शाह हाशमी के फर्जंद पीर फजल अली शाह शाहजेब उर्फ शाज़ू ख़ासकेली वसीम ख़ासकेली और बाबू ख़ासकेली ख़िलाफ़ केस दाख़िल करे छापा हणण शुरू करे छॾिया आहिनि। वॾा मालूम थियो आहे त नामज़द जवाबदार फरार थी विया आहिनि, जंहिं सबबि पुलिस एफजे में 2 ॼणनि जावेद ख़ासकेली ऐं शबीर ख़ासकेली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿिए पासे ज़ख्मी नींगर के वालिद सलीम अहमद सुमरो ऐं भाउ मोहसिन सुमरो जो चवणु हो त नींगर सां ज़ुल्म कयो वियो आहे। जवाबदार पुट खे मारे चुका हुआ, पर अल्लाह की मेहरबानी सां मुंहिंजो पुट अञा ज़िंदा आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।